मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। फरिश्ता का शइ बि पुछा ई न कंदा, बसि सभ खां पहिरियां एंट्री, सभ खां पहिरियां एंट्री, तुंहिंजो रब केरु आहे, अहिड़ी तरह तुंहिंजो नबी केरु आहे, तुंहिंजो दीन छा आहे, हे एंट्री में सुवाल कया वेंदा। अलाह जे नबी फरमायो जंहिंजो अगरि इन सुवालनि जो जवाबु ॾिए थो त फ़रिश्तनि खे इल्मु थींदो। फ़रिश्ता चवंदा हक़ीक़त में असां इहो ई गुमान कयूं पिया त तूं इन जा जवाबु ॾेई छॾींदई। इन खां बाद में ॿी हिकिड़ी रिवायत मुताबिक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मंझि रोज़े खां वठी करे ऐं उन मुस्लमान जे क़बर ताईं इहा बिल्कुलु ज़मीन खुली वेंदी ऐं इशारो कराईंदा इन शख़्सियत खे सुञाणींदो, इन शख़्सियत खे सुञाणींदो त मुंहिंजो उम्मती बिल्कुलु मूंखे सुञाणे वेंदो। चवंदो इहो मुंहिंजो नबी आख़िरी ज़मान जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, मुंहिंजो उम्मती जेको सुञाणे वेंदो। इन खां बाद में फ़रिश्ता चवंदा हाणे बिल्कुलु तूं आराम कर, हाणे आराम कर, हाणे तूं कामयाबु आहे। त यादि रहे जॾहिं बंदो कामयाबु थींदो आहे, जॾहिं को इंसानु कामयाबु थींदो आहे त इंसान जी हिकिड़ी तमन्ना हूंदी आहे, इंसान जी हिकिड़ी सोच हूंदी आहे। कहिड़ी सोच हूंदी आहे? उहो चवंदो आहे इन कामयाबी खे फौरी तौरु मां पंहिंजे घर वारनि खे ॿुधायां, छा कयां, इन कामयाबी ख़बर मां पंहिंजे घर वारनि खे ॿुधायां, मां पंहिंजे पीउ खे ॿुधायां, मां पंहिंजे भाइरनि खे ॿुधायां त अॼु मां वॾो कामयाबु थी वियो आहियां। इंसानु कंहिं डिग्री में पास थिए सभ खां पहिरियां कंहिंखे ॿुधाईंदो, पंहिंजे घर वारनि खे ॿुधाईंदो। त उन टाइम फ़रिश्तनि खे चवंदो हाणे मूंखे छुटी ॾियो थोरी, वञा घर वारनि खे ॿुधायां त मां पास थी वियो आहियां। फ़रिश्ता चवंदा दुनिया जो वास्तो बिल्कुलु ख़लास थी वियो आहे, दुनिया में जेको बिल्कुलु हाणे तूं मोटी नथो सघीं, तूं आख़िरत तरफ़ सफ़र करे चुको आहीं, आख़िरत तरफ़ सफ़र करे चुको आहियां। बसि हाणे मामिलो दुनिया सां गॾु, हाणे तोखे वापसि न आहे करिणो, हितां अॻिते तोखे सफ़र करिणो आहे। अहिड़ी तरह हिकिड़ी ॿी रिवायत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बंदे खे जंहिं टाइम मोमिन खे क़बर में हेठि लाहिनि था, मोमिन बंदे खे क़बर में हेठि लाहिनि था, ऐं जीअं जो अल्लाह ताला हिनखे जीअं जो हिन जूं अखियूं खुलनि थियूं, जीअं हिन जूं अखियूं खुलनि थियूं, आहे केरु, आहे अल इस्लाम, मुस्लमान आहे, मोमिन आहे, जीअं जो अखियूं खुलनि थियूं त सभ खां पहिरियां फ़रिश्तनि खे चए थो सुवाल बाद में कयो, सुवाल बाद में कयो, सभ खां पहिरियां थोरो मूंखे टाइम छॾियो, मुंहिंजी असर जी नमाज़ कज़ा थिए थी, मुंहिंजी असर जी नमाज़ कज़ा थिए थी, मां असर जी नमाज़ पढ़ां, सिजु लहण जे क़रीब आहे। ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं टाइम बंदे खे क़बर में लाहिनि था उनजी अखि खुले थी, सभ खां पहिरियां उनखे जेको टाइम नज़र ईंदो आहे न उहो असर खां बाद वारो टाइम नज़र ईंदो आहे, असर खां बाद वारो टाइम उनखे नज़र ईंदो आहे। कंहिं बंदे खे? मोमिन खे। उहो चवंदो ॾिसो यार सिजु लहण थी आहे, फ़रिश्ता खां चवंदो सिजु लहण थी आहे, थोरो साइड कयो मां नमाज़ पढ़ी वठां, नमाज़ असर थी कज़ा थी। हे कहिड़े बंदे खे फील थींदो? हे जेको दुनिया जे अंदरि पाबंदी सां नमाज़ पढ़ंदो ईंदो हुयो, ऐं जेको नमाज़ न उनखे त ख़बर ई न पवंदी नमाज़ जो टाइम आहे या न आहे। अल्लाह जे नबी फरमायो असर जी नमाज़ खां बाद में जेको टाइम थींदो आहे इहो टाइम मोमिन खे महसूसु थींदो। ऐं फ़रिश्ते खे चवंदो थोरो साइड कयो नमाज़ पढ़ां, फ़रिश्ता चवंदा उहा नमाज़ दुनिया जे अंदरि हुई, हाणे आख़िरत तरफ़ तूं हली आयो आहे, हाणे नमाज़ माफ़ु आहे, हाणे कंहिं क़िस्म का नमाज़ आहे ई न। फ़रिश्ता बिल्कुलु सुञाणे वेंदा हे बंदो नेक ऐं मुतक़ी आहे, दुनिया जे अंदरि अल्लाह जे अहकाम खे पूरो करण वारो आहे। हे रिज़ल्ट जेको क़बर में दाख़िल थियण खां बाद में फौरी तौरु शुरू। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया या रसूल अल्लाह क़बर में जेकॾहिं असां लहूं था ऐं तव्हां फरमायो त सुवाल जवाबु थींदा, पुछा कयो वेंदो अल्लाह जे बारे में, ऐं पुछा कयो वेंदो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे, नबी तव्हांजो केरु आहे, दीन जे बारे में पुछा कयो वेंदो। या रसूल अल्लाह जेको दुनिया जे अंदरि ज़हन आहे असांजो, जेको दुनिया जे अंदरि असांखे सम्झ आहे, छा क़बर में बि इहा ई सम्झ रहे थी? छा क़बर में बि इहो हालात रहे थो? जीअं दुनिया जे अंदरि असांखे बिल्कुलु कंफर्म ख़बर आहे त असांजो नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, असांजो दीन इस्लाम आहे, असांजो अल्लाह अकेलो आहे, छा इहा सेम ॻाल्हि क़बर में ज़हन में अचे थी? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जीअं दुनिया जे अंदरि तव्हांजे ज़हननि जे अंदरि ॻाल्हियूं आहिनि सेम उहो ई अकुलु क़बर में रहंदो आहे। पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो या रसूल अल्लाह मां त जवाबु इंतिहा आसानी सां ॾेई छॾींदुमि, क़बर में जवाबु इंतिहाई आसानी सां ॾेई वेंदुमि। यादि रहे त जेकॾहिं दुनिया जे अंदरि इस्लाम सां तालुक़ु आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे फॉलो कयो आहे त पोइ टेंशन जी ज़रूरत न आहे, पोइ टेंशन जी ज़रूरत न आहे। अल्लाह जे नबी जी मुताबिक़, अल्लाह जे नबी जी ज़िंदगी मुताबिक़ ज़िंदगी आहे,
क़ुरान जे मुताबिक़ ज़िंदगी, अल्लाह जे अहकाम ज़िंदगी हलनि, पोइ टेंशन छा जो आहे? इन शयुनि खे हल करणु त पोइ इंतिहा आसान आहे। यादि रहे त इन जो उतड़ जेकॾहिं ज़िंदगी में इस्लाम न आहे, ज़िंदगी में जेकॾहिं क़ुरान जा अहकाम न आहिनि, पोइ तव्हांजे लाइ इहो क्वेश्चन इंतिहाई ख़तरनाक ऐं ॾुखियो आहे, इंतिहाई ख़तरनाक ऐं ॾुखियो आहे। आख़िरती ज़िंदगी जे दुनिया जे अंदरि हिते अकुल थो रहे, शऊर थो रहे, सेम आख़िरी ज़िंदगी में बि ईअं ई अकुल ऐं शऊर आहे। जीअं हिते मां सुञाणा थो तव्हांखे, जमायतनि खे सुञाणा थो, साईं फ़िलाणो जेको मोज़िन साहिबु आहे, फ़िलाणो जेको मक्सी साहिबु आहे, ऐं बुरोई साहिबु आहे, ऐं मां तव्हांखे सुञाणा थो, ऐं तव्हां सभई जेको मूंखे बि सुञाणो था त नेठ मुजीब रहमान केरु आहे। सेम आख़िरत में बि ईअं पहचान थींदी आहे, मरण खां बाद में सेम इहो अकुल रहे थो, उते बि सेम ईअं पुछा कई वेंदी त केतिरा माण्हू दुनिया खां हिते मोटी आया आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बंदो मरे थो आहे नेक मुतकी। हाणे जेके बि हिन जा रिश्तेदार मरी विया आहिनि न, उहो उनजे लाइ इस्तक़बाल जे लाइ अॻ में बीठा हूंदा आहिनि। ॾिसो मौत जेकी आहे न, उहो मोमिन जे लाइ इंतिहाई बहितरीनु तोहफ़ो आहे। मौत मोमिन जे मथां जंहिं टाइम मौत ईंदी आहे, मलकल मौत चवंदो आहे तोखे दुनिया में कुझु टाइम छॾियां, हालांकि छॾींदो न, पर मलकल मौत चवे थो, छॾींदो न पर चवंदो दुनिया में तोखे कुझु टाइम छॾियां, त मोमिन चवंदो दुनिया जी तमामु वॾे मुसीबतुनि खां मूंखे जेको कढी करे आख़िरत तरफ़ सफ़र करा। केरु चवंदो? मोमिन। गुनाहगार फर्त कंदो, उहो चवंदो यार मोजड़ा अॻिते पिया आहिनि, ख़तरनाक अॻिते ज़िंदगी हिकिड़ी पई आहे, मां पूरी ज़िंदगी में बदकारी कई आहे, त फासिक बंदो डिॼंदो। अहिड़ी तरह मोमिन जी ख़्वाहिश हूंदी त दुनिया जे तमामु वॾे टेंशन खां, दुनिया जे तमामु वॾे दुश्मन खां, दुनिया जे तमामु वॾे मुसीबतुनि खां, ऐं अहिड़ी तरह माण्हुनि जे ताननि खां जान छुटे बेहतर आहे, मां आख़िरत ॾे सफ़र कयां। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बंदो मरंदो, इंतकाल थींदो हुनजो, आहे मोमिन। ऐं जेके बि हिन जा रिश्तेदार नेक ऐं मोमिन हुया, उहे उनजे इस्तक़बाल लाइ बीठा हूंदा आहिनि। यादि रहे त मरण खां बाद में अबू जेकॾहिं नेक आहे, ॾाॾो जेकॾहिं नेक आहे, पर ॾाढो जेकॾहिं मुंहिंजो नेक हुयो, मुंहिंजो भाउ जेकॾहिं नेक हुयो, मुंहिंजे इस्तक़बाल में उहे बीठा हूंदा, उहे चवंदा मरहबा, चङो जो तूं अची वई, चङो जो तूं अची वेंदे। ॾाॾे सां मुलाक़ात थींदी, पीउ सां मुलाक़ात थींदी, जेकॾहिं मरी वियो अबो ऐं ॾाॾो, भाउ जेकॾहिं वियो आहे उन सां मुलाक़ात थींदी, पर शर्त आहे जेकॾहिं अगरि उहे नेक आहिनि ऐं मां बि नेक आहियां, उन्हनि सां आसानी सां मुलाक़ात थी वेंदी। इन खां बाद में पोइ हाल अहवाल बि थींदो, नॉर्मल हाल अहवाल, पुछा कंदो दुनिया में कीअं ज़िंदगी हुई, केतिरा माण्हू दुनिया जे अंदरि अञा पिया आहिनि। पोइ ॿुधाईंदो यार फ़िलाणो बंदो, उनखे त 2 साल थी विया आहिनि, उहो मरी वियो आहे, फ़िलाणो बंदो उनखे 3 साल थी विया आहिनि, मरी वियो आहे। त अहिड़ी तरह पोइ उहे चवंदा यार इहो बंदो हिते असां वटि त पहुतो ई न आहे, असांजो माइटु। पोइ उन्हनि मजमे मां हिकिड़ो चवंदो अल्लाहु अकबर, लॻे थो उहो जहन्नम में हलियो वियो, लॻे थो उहो जहन्नम में हलियो वियो, दुनिया मां निकितो हुजे ऐं असां ताईं न पहुतो हुजे, नेठि वियो काॾे। ॿुधाईंदा 2 ई जॻहियूं आहिनि, नेक बंदे जे लाइ जन्नत आहे, नेक बंदे जे लाइ जन्नत आहे, ऐं अहिड़ी तरह बुरे बंदे जे लाइ जहन्नम आहे। असांजो रिश्तेदार जेकॾहिं असां नेकनि सां अची करे न मिलियो आहे, इहो यकीन तौर ते वञी करे ख़सारे में वियो, यकीन तौर ते ख़सर थियो। त मौत जेकी आहे हिकु अलाह सां मुलाक़ात आहे, ॿिए नंबर ते तमामु रिश्तेदारनि सां बि मुलाक़ात आहे। हे मौत आयो न, ईअं बसि मौत आयो, इन खां बाद में कफ़न जेको आहे मौलवी साहिबु पारायो, जनाज़ो थी वियो, हाणे जेको असां मार्केट खां निकिरी वियासीं, शॉर्ट थी वियासीं, कंहिंखे सुञाणे कोई जिस्म हूंदो ई न, रूह हूंदो ई न, बिल्कुलु ग़लति आहे इहा ॻाल्हि। मौत खां बाद में जेन्युइन ज़िंदगी